हालानी सिंध जे नाले वारे शाइर फ़नकार साफ़ी ग़रीब अयाज़ लाशारी जी 32हीं सालगिरह सिंधी अदबी संगत शाख हालानी जे ऑफिस में तक़रीब कोठाई वई, जंहिंमें नाले वारनि शाइरनि फ़नकारनि साफ़िन वक़ार ख़ासकेली शाइर इक़बाल गाॾी, शाइर अब्दुल गफ़ार दखी, सैयद जाफ़र अली शाह, शरीफ सुमरो, साजिद अली ख़ासकेली, मोहम्मद शफ़ी हाले पुट, दरिया ख़ान लाशारी, हबीब हाले पुट, इम्तियाज़ नादम फुलपुटो, उदास आलम फुलपुटो एम शिरकत कई। इन मौके ते दोस्तनि जो शुक्रिया अदा कंदे ग़रीब अयाज़ लाशारी चयो त मां ख़ुशनसीब आहियां, मां ख़ुशनसीब इंसान आहियां जंहिंजा एतिरा सारा ख़ूबसूरत करीम दोस्त आहिनि, जिन जी बदौलत अॼु मां हिन मक़ाम ते आहियां। सुठा दोस्त मीरास हूंदा आहिनि जेके साथ ॾेई करे मंज़िल ताईं पहुचाईंदा आहिनि। संदसि जे जनम ॾींहं जो केक कटे खेसि खे दोस्तनि जे जनम ॾींहं जूं लख लख वाधायूं ॾिनियूं ऐं आख़िर में राग रंग जी महफ़िल कई वई, जंहिंमें सिंध जे नाले वारे फ़नकार साजिद अली ख़ासकेली, शाइर फ़नकार सैयद जाफ़र अली शाह ऐं फ़नकार हबीब हाले पुटो क़ौमी शाइरनि जी शाइरी ॿुधाए वॾो दाद हासिलु कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।